टंडवादम में GSN कौमी महाज जिले सांगड़ के डिप्टी ऑर्गेनाइज़र मोहम्मद अली कोसो, जिले ऑर्गेनाइज़र अलहदाद मरी, तालके सदर शब्बीर कोरेजो ऐं इरशाद ब्रोही गडियल तौर चयो आहे त निगरान हुकूमत में सुप्रीम कोर्ट पारां अफ़गानिन खे मुल्क मां नेकारी ॾियण वारे फ़ैसिले जी आजियां कयूं था। मुख़्तलिफ़ शहरनि में नाले मातर कार्रवायूं कयूं पियूं वञनि। ज़िले सांगड़ में तमामु घणे तइदाद में गैर मुल्की अफ़गानी रहनि पिया। ज़िले सांगड़ की इंतज़ामिया इन्हनि गैर मुल्की अफ़गानिन ख़िलाफ़ का बि कार्रवाई न करे रही आहे। अहिड़ो इज़हार हुननि अवामी प्रेस क्लब टंडवादम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुननि पाकिस्तानी रियासत ऐं सॻारनि इदारनि जे सरबराहनि खां मुतालबो कयो आहे त सिंध में काफ़ी अरसे खां गैर क़ानूनी तौर रहंदड़ अफ़गानिन, बर्मिन, बंगालिन समेत ॿियनि धारियुनि खे सिंध मां ख़ासि करे ज़िले सांगड़ मां 20 अक्टूबर ताईं फौरी तौर ते नेकाली ॾिनी वञे। ॿी सूरत में 20 अक्टूबर खां पोइ अफ़गानिन खे नेकाली ॾियण लाइ पूरे ज़िले सांगड़ में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।